अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां बंबोर जे मकाम ते मौजूद आहियूं। चाचा साईं वेठो आहे, माशाल्लाह तबारकल्ला। चश्मो भी हेलो हेलो मियाँ बिल मियाँ, कैफ़ हाल चाचा? तैब चाचा का अरबी सां भी ॻाल्हाईंदासीं। चाचा का तारीख़ी बंबोर मार्ग जी हिस्ट्री मालूमात कंदासीं त भाई मोहम्मद बिन कासिम हीरो हो या छा वाक़ई बि उहो मोहम्मद बिन कासिम सिंध जे माण्हुनि खे लुटणु आयो, इहा हवाले सां पुछा कंदासीं। चाचा तव्हां हक़ाइक़ ऐं सचाई ते मुबैना जेका बि हक़ीक़त आहे उहा ॿुधायो त ही बंबोर जेको आहे तारीख़ी शहर आहे, देबल बि आहे जंहिंखे बंदर सिंधी में देबल चवंदा आहिनि। त तव्हां इन हवाले सां हक़ीक़त असांखे ॿुधायो, ठीकु आहे न? असांजा नाज़रीन हक़ीक़त ॿुधणु चाहिनि था। तव्हां वटि अगरि के हक़ीक़त जा दलाइल बि हुजनि तव्हां शेयर करियो। उन मुताबिक़ इहे अफ़वाउनि ते बिलीव करे या उन्हनि ते ॿुधी सुधी ते तव्हां जेको आहे न, तव्हां त पुराणा आहियो, हाणे तव्हांखे कुझु बि नथो चवां, छो जो तव्हां वॾी उमिरि जा आहियो, असांजे लाइ त क़ाबिल इज़त आहियो। बहरहाल हिन जी हक़ीक़त ॿुधायो त हिते हीउ शहर सभ खां पहिरीं तबाह छो थियो, छाजे करे? शहर छो तबाह? हीउ जेको पाणी दरिया वहंदो मिठो, जिते हिते बंबोर रुख मटायो दरिया, पोइ दरिया जेको हेॾां वहंदो या पोयां? साम्हूं हीअं वहंदो, हितां वहंदो, हितां वेंदो बंबोर आबाद हो, तॾहिं हितां वेंदो। दरिया रुख छो बदिलायो? पाणी जी घटिताई? पाणी घटाए सही न। पाणी कंहिं घटायो? कहिड़ी मखलूक? हिंदुस्तान घटायो? हा, हाणे बि हिंदुस्तान पियो घटाए। हा हा हा, ॾिस न, हाणे असांजा टे दरियावा आहिनि, हिकिड़ो काई सम्झे, टे दरियावा हिकिड़ो, टे बार तॾहिं असांजो हिकिड़ो हितां सिंधी रहंदो, सिंधु दरिया हितां वेंदो, सिंधु दरिया हितां वेंदो। पोइ पाणी घटी वियो, पोइ न पहुतो, पोइ कटे छॾियो, पोइ हिते समुंड अची वियो। बाक़ी मोहम्मद बिन कासिम जी जेका तूं चए थो, पाणी जेको मालेश पाणी कटियो, उहो हिंदुस्तान माना एॾो पाणी रोके छॾियो जो दरिया पहिरियां हितां बि वहंदो भरपूर, उहो बीह वियो। पोइ उन टाइम उहो छा हुन हिंदुस्तान डैम वेम ठाही छा? डेम ठाही, पर अॻे असांजा टे दरिया हुआ, हाणे असांजो हिकिड़ो आहे। अच्छा, हा, टे दरिया ईंदो आहे, पर हाणे उहो हिकिड़ो आहे। हाणे खारो छाण जेको हमेशह दरिया वहंदो, उन में पाणी मिठो, उहो मिठो उन में वहंदो, उहो अॼु वीरान थियो पियो आहे, पाणी न आहे। सही आहे, माना दरिया जो रुख तब्दील थियो, बंदि थियो त पोइ ही शहर वीरान थियो, माण्हू लॾ पलाण करे विया। या मोहम्मद बिन कासिम अचे जंग तंग कई? न, माण्हू लॾ पलाण करे विया, पाणी रुख बदिलिजी वियो, पोइ माण्हू लॾ पलाण करे केॾां विया। पोइ हिते ससुई जेका हुई सभु हिते पली। ससुई कीअं? उहो उन जो किसो ॿुधायो। ससुई जो समुंड छापो लॻो पिया। हा, इहो कारोबार महमूद खटी होटा अची हिन तंग ताईं जेको महमूद खटी जो मेलो आहे। मेलो हूंदो? मेलो मतलब घर ही सॼा घर हुन जा। वो खटी हेठि रहंदो, हेॾे वॾा अमीरनि जा घर हुआ त हेॾा ही बादशाही महल आहे। बादशाही महल आहे? हा, वो साम्हूं गार्डन जो आहे, वो चौकी लॻी पिया न, छापरो। हिते मतलब मस्जिद भी है? मस्जिद साम्हूं मस्जिद आहे। पोइ हिंदू मुस्लमान घर रहंदा? न, मुस्लमान जो जॾहिं मोहम्मद बिन कासिम आहे जेका पोइ मस्जिद ठही, पहिरीं कोन हुई न। पहिरियों न हुई? पहिरियों केरु रहंदा? हिंदू रहंदा मुस्लमान? हिंदू रहंदा हुआ, हिंदू ही रहंदा। देबल बंदर हो, राजा अडारे हुकूमत हुई। सही। पोइ उन खां पोइ मोहम्मद बिन कासिम जॾहिं आयो, हाणे ॾिसो सही आहे, मोहम्मद बिन कासिम मस्जिद बाद में ठही, मोहम्मद बिन कासिम अचण जे खां पोइ ठही। पहिरियों हिंदू ही आबादी हुई न? हिंदू जी। पोइ हिंदू जी जगह ते हिते मंदिर हुआ, पोइ मस्जिद वरी कीअं ठही? पोइ मुस्लमान कीअं आया? पोइ मोहम्मद बिन कासिम हिन खे फतेह कयो न। राजा हटाई। फतेह छो कई? छाजे करे? तकलीफ़ करे आयो हुतां। हाणे इहो वॾी कहाणी आहे। हुतां खां आयो मके खां हिकिड़ो मोहम्मद यूसुफ बिन मोहम्मद बेड़ो खणी हिते वापारु कंदा हुआ न अॻे। बिल्कुलु। मके खां आयो, उन बेड़ो लुटे छॾियो, माण्हू सभु मारे छॾियो। वो केरु लुटियो? राजा अडारे शहर में। राजा अडारे जे शहर में या राजा अडारे? उन टाइम हुकूमत राजा अडारे जी हुई। पर उन टाइम त हुकूमत हुई, त थी सघे अलाए कंहिं ॿिए लुटियो कयो। राजा अडारे हामी भरी त चई असां वापसि करण जी कोशिशि कराईंदासीं। उन इनकार करे छॾी। इनकार छा चई? इनकार कयो? मुंहिंजा माण्हू कोन्हनि, पंहिंजा ॻोल्हे ॾिसो। मोहम्मद बिन कासिम जॾहिं आया, पोइ उन्हनि खे कहिड़ी माना यकीनीअ ते आया त भई वाक़ई बि हिननि लुटियो? मोहम्मद यूसुफ जेको सो वरी वापसि वियो मके ते, उन खे ॿुधायो त हीअं मुंहिंजो बेड़ो लुटिजी वियो आहे, मुंहिंजा भोरी नाखो सभु मारिजी विया आहिनि, राजा अडार नथो मञे। अच्छा। पोइ वरी मोहम्मद बिन कासिम उतां ख़त लिखी मोकिलियो त बाबा हीअ महिरबानी कर, आउं तोसां विढ़णु नथो चाहियां, तूं जेको सो इहो बेड़ो हुनजो वापसि कर। माण्हू जेके मरी वियासीं छुटा, पर बेड़ो त वापसि कर। सामान त अरबी में लिखी मोकिली? हा, अरबी में। राजा अडार अरबी ॼाणींदो? हा।
अच्छा पढ़ी वेंदो हा हा अरबी त उहा अलॻि ज़बान आहे, उहो त ॿियनि अलॻि जी। ज़बान आहे और राजा ॾाहिर जी त सिंधी ज़बान में हुई। न उर्दू में राजा ॾाहिर जी ज़बान सिंधी हुई। सिंधी हुई उर्दू में कीअं हुन लिखी मोकिलियो, या हिते केरु तर्जुमे वारो हो जेको पढ़े? तर्जुमे वारा हिते हुआ न बाबा हाँ ईअं सिस्टम हूंदो बिल्कुलु हिते सही हिते हर क़िस्म जो माण्हू हो सही सिंधी मुसलमान बि हुआ पर बिल्कुलु। अकरियत में हुआ मुसलमान राजा वारी हुकूमत हुई न त मुसलमान हिते हुआ पर अकरियत में हुआ अकलियत में। कुझु कोन हो पर उहे त पंहिंजो शांती में रहिया पिया न, उन्हनि सां त को तकलीफ़ वग़ैरह न हुई न। हा बेड़ो लुटजण ते पोइ इहो थियो बेड़ो छा हिते हा हिते हिन देबल हिन ई बंदर ते लुटिजो न दरिया कंजे परियां पासे। जिते सीरी आहे न उन सीरी वटि हिते बेड़ो आहे राजा ॾाहिर जो हे बादशाह हिते जेको राजा ॾाहिर जो त माल त मुंहिंजे ख़्याल में ॿिए हंधि हो, या हिते राजा ॾाहिर जी बि रियासत हिते हुई। रियासत हिते हुई उहो केरु संभालींदो हिते केरु संभालींदो? पाण राजा पाण संभालींदो पाण हिते ई रहंदो हा हिते ई रहंदो हिन महल में रहंदो हिन महल में। हा अच्छा पोइ कासिम आयो हुनखे हटाई की पोइ ईअं नथो भले पाण अचां थो जंग कंदासीं चई भले अचु जंग कर ऐं तयारु आहियां सही मोहम्मद बिन कासिम जॾहिं बेड़ा खणी हिते आयो पियो न उसे पासे फिरी वियो सही फिरी वियो हे जेके टावर आहिनि टावर हिन में फौजी आहिनि सभु फौजी टावर आहिनि फौजी टावर फौजी टावर आहिनि राजा ॾाहिर जा पंहिंजा बि फौजी ते बीठल हा फौजी रखा पर मोहम्मद बिन कासिम जेको हमिलो कयो न उन ते सभु कमु कवर करे विया पोइ सही। हिन हथार फिटा कया फौजी न हथार फिटा करे छॾिया पोइ हिन राजा जी मोहम्मद बिन कासिम जी जेका फौजी उहा तलवारनि सां हुई न, तलवार तीर तलवार ई तीर आहे। हा राजा ॾाहिर वटि बि त वॾो बारूदी मवाद बि हो ऐं हो पर उहो हिंदू आहे उनखे एतिरो ईमानी कोन हो बहादुर हुआ बहादुर हुआ। मुस्लमान हुआ सही 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 पोइ माना इहो किसो हीअं थियो। हा पोइ जॾहिं इहे फतेह कई हिनखे पोइ राजा हटाए छॾियईं वियो पोइ हिन वरी क़ौम जो बंबरो विहारियो कंहिं मोहम्मद बिन कासिम जिन नाले सां बंबोर मशहूरु आहे पोइ मुस्लमान हिंदू मोहम्मद बिन कासिम विराया अच्छा पोइ हुतां रोड तो वञे परियां रोड तो परियां वञे जेको हा हिन खां हुन पासे हिंदू आहिनि हिन पासे मुस्लमान माना मोहम्मद बिन कासिम इहा के माना विरायो विरायो हिंदू ऐं माना चाहे या त सॼो मुस्लमान खे ॾियां पर मुस्लमान खे न ॾिनई हिंदुनि खे बि ॾिनई। मुस्लमान खे ॾियां या सभु हुओ पर उन मुस्लमान बंबरो मुस्लमान हो उनखे विहारियईं उनखे चयईं बाबा आउं विरायां थो हिंदू हिकिड़े पासे करियां मुस्लमान हिकिड़े पासे करियां पर हिंदुनि खे तकलीफ़ न ॾिजां। ज़बरदस्त दोस्तो चाचा जी ॻाल्हि में वज़न आहे त मोहम्मद बिन कासिम आयो ऐं हीउ जेको हिसो तक़सीम कराई हिन जे करे त हिंदू अलॻि हुजनि मुस्लमान अलॻि हुजनि ताकी पाण में शांती भाईचारे में रहनि तकलीफ़ न ॾियनि। बादशाहनि जूं पंहिंजा मुफ़ाद हुआ पंहिंजूं लड़ायूं हुयूं। चाचे जेका ॻाल्हि तो ॿुधाए त मे बी इहा हक़ीक़त ई हूंदी। बहरहाल पंहिंजे मुफ़ादनि ते बादशाहूं अक्सर शुरू खां अॼु ताईं विढ़नि पिया सो उन्हनि खे माण्हू न ॾिसे पाण में भाईचारे सां रहे मुस्लमान हुजे हिंदू हुजे केरु बि हुजे पर इहा मोहम्मद बिन कासिम जी पॉइंट वारी ॻाल्हि इहा हिकिड़ी वणी आहे त माना तक़सीम करे माना जहिड़ो झटो बि उन्हनि खे चई त न थिए। मोहम्मद बिन कासिम हिते आयो पोइ हिते फतेह कई हिनखे पोइ हितां फतेह कंदो मुल्तान ताईं वियो आहे मुल्तान ताणी वरी छो हिते सभु हिंदू आहिनि माना सॼी रियासत ई माना वरी रियासत हिंदू सभु हिंदू आहे हेॾा राजा ॾाहिर हो ई कोन सिंधी हिन 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 जो हेठि आहे न हू जेके बाबले इस्लाम चवंदा आहिनि बाबले इस्लाम माना इस्लाम हितां फैलियो आहे इस्लाम हितां फैलियो। हितां फैलियो आहे मोहम्मद बिन कासिम पोइ उते वियो आहे जॾहिं पोइ उते मुस्लमान थिया अॼु उते मुस्लमान सही वॾा बुज़ुर्ग आहिनि सही उहो कंहिं ठाहिया आहिनि मोहम्मद बिन कासिम ठाहिया अच्छा उहो ई अॼु हिते जेको माण्हू अचे थो सो मोहम्मद बिन कासिम जी आउं हिते वेठो हूंदो आहियां त के गिला पिया कनि के चवनि था सुठो हो के चवनि था हर कंहिंजी पंहिंजी मुख़्तलिफ़ राय आहे उनखे ख़बर न आहे न चवनि था मोहम्मद बिन कासिम हिते छो तव्हां ॾिसो न तव्हां हाणे असां मुस्लमान आहियूं या ॿियो केरु तव्हां इन मज़हब खां हटी करे हिकु इंसानी नाते बि तव्हांखे तारीख़ी ख़बर बि आहे तव्हां पंहिंजे वॾनि जे वातां बि ॿुधी हूंदी वॾनि वरी ॿियनि जे वातां ॿुधी हूंदी त यकीननि तव्हांखे थोरी घणी कुझु ख़बर बि हूंदी थी सघे उन टाइम डिजिटल दौर न हुआ सोशल मीडिया न हुयूं अख़बारूं न हुयूं पोइ सच बि हुजनि या झूठ बि हुजनि वला आलम बहरहाल तव्हांजी कुझु ॻाल्हियुनि में वज़न बि आहे कुझु ॻाल्हियूं पॉइंट जूं बि आहिनि भई भाषा जूं पंहिंजूं लड़ायूं थींदियूं रहंदियूं आहिनि असीं मुस्लमान हिंदू जेके बि आहियूं पंहिंजो पाण में ॿाहिरि आहियूं मिली जुली रहियूं हीउ मुल्क असांजो आहे असीं हिते मुल्क जा वाली वारस आहियूं प्यार मोहबत सां रहूं। तव्हां अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां तव्हांजी कहिड़ी सोच आहे उहो त पुराणो दौरु आहे अॼुकल्ह त ॾिसो नफ़रतूं आहिनि लड़ायूं आहिनि मज़हब खे वठी करे माण्हू कार्ड थो इस्तेमालु करे सिंधी हिंदू आहिनि भला उहो हिंदू आहिनि पर सिंधी आहिनि असां तव्हां सभु सिंधियूं
सिंधी हिंदू भले सिंधी हिंदू आहिनि पर असांजा भाइर आहिनि ॿाहिरि ज़बरदस्त असांजा भाइर आहिनि सिंधी हिंदू असीं हिंदुनि खे हथु रखंदा आहियूं हिंदू सां मिलंदा आहियूं ख़ुशीअ सां विहारींदा आहियूं हा बिल्कुलु 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 इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे तव्हांजी माशाल्लाह तबारकल्ला चाचा जी ॻाल्हि ज़बरदस्त आहे सोनी आहे असीं पाण में ॿाहिरि आहियूं ऐं हिकु ई आहियूं मज़हब खे ॾिसी करे मज़हब अलॻि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु खाऊं पियूं था हो पंहिंजो खाइनि था असीं पंहिंजो खाऊं था सही असीं हिंदू चऊं था त हिंदू असांजो भाउ आहे ज़बरदस्त अॼु बि असांजे शहरनि में हिते चाचा हाणे आख़िर में असां तव्हांखे इहा पुछा कंदासीं हिंदुस्तान पाणी रोकियो पाणी जो दरिया जो रुख तब्दील थी वियो या ख़ुश्क थी वियो या हुन दरिया पंहिंजो हिकिड़ो नंढो रूट हूंदो हाणे हुतां थो वहे हे वॾो रूट हो बंदि थी वियो हाणे बि हिंदुस्तान पाणी रोके करे थो तव्हां मोबाइल शायदि नथा हलायो डिजिटल दौर आहे मतिलबु हुन में तव्हां आहियो या न आहियो पोइ तव्हां हाणे छा चवणु चाहींदा को हिंदुस्तान खे पैगाम ॾींदा कुझु असांखे पैगाम केरु ॾियो आहे असांजा जेके हुकुमरान आहिनि से गॾु न असीं छा करियूं असीं छा पैगाम ॾींदासीं हाणे बि हिंदुस्तान पाणी रोके वियो सिंध रोके वेठो पूरे आहे पाकिस्तान असांजा हुकुमरान अहिड़ा आहिनि छा करणु घुरिजे तव्हांजे ख़्याल में छा जंग कयूं हुननि खे इहो करणु खपे त असांजे पाकिस्तान खे आबाद करणु खपे उनजो पाणी सभु महफ़ूज़ हुजे अॼु सिंध जी वीरान आहे पाणी न आहे तव्हांजी छा राय आहे मतिलबु हिन उमिरि में असां तव्हांजी राय खे अहमियत ॾियूं त हाणे हिंदुस्तान पाणी रोके थो असांजो पूरी सिंध या पूरो पाकिस्तान आहे ख़ुशूसन सिंध ख़ुश्क साली जो मंज़र पेश थो करे आबादी घटिजी तव्हांजी अलाह तव्हांखे हयाती ॾिए अञा बि तव्हां जीअंदा रहो ऐं असां तव्हांखे वरी दुबारा बि ॾिसूं 3 साल पहिरियों बि आऊं तव्हां सां मुलाक़ात कई 3 साल पहिरियों मूं ई तव्हांजो वीडियो ठातो हाणे आउं उन्हनि खे चवां थो जेको बि चाचे खे जी चाचे खे अगरि केरु चए थो त हीअ मुंहिंजो प्लेटफॉर्म आहे मूंखे ॾिसो चाचे खे केरु बि तंग न करे ठीकु आहे सो तव्हांजी राय अहमियत रखे थी असांजे लाइ छा कजे भारत सां पोइ जंग कयूं नथो सुधरे पोइ जेकॾहिं असां मुस्लमान आहियूं क़ुर्बानी करण तयारु आहियूं तव्हां पाण पंहिंजे सिर हा ॾिसो भाई चाचो पंहिंजे सिर पाण हिंदुस्तान सां जंग करण जे लाइ तयारु आहे छो जो पाणी ते जिया पोइ न पाणी न हूंदो त पोइ असां छा कंदासीं छा जीअंदा बिल्कुलु बिल्कुलु माना तव्हांजी इहा राय आहे त पोइ जंग कजे बिल्कुलु जंग करणी आहे ॿुधो पाकिस्तानियो सिंध वासियो ॿुधो चाचे जो जज़्बो ॾिसो भाई चाचो माशाल्लाह तबारकल्ला चए थो आउं पाण सिर जंग करण जे लाइ तयारु आहियां अगरि हिंदुस्तान मुसलसल पाणी रोक कंदो ऐं ॿियूं बि घणियूं शरारतूं करे थो ऐं पाणी रोके थो पाणी असांजो जिया पियो आहे हिन जे लाइ पोइ ज़रूरु माना मैदान ते हलणो पवंदो इनशाला चाचा आख़िर में वेंदे वेंदे पंहिंजो नालो ॿुधाइजो अहमद मला जी जियो मला साहिब जियो वरी महिरबानी चाचा जज़ाकल्ला ख़ैर